अदालती हुकुम ते अमल कंदे आबपाशी खाते सखर जे एसडीओ अमीर बख्श मेहर, एसडीओ औरंगजेब चाचर, सब इंजीनियर सर्वेयर एहसान अली शेख, दारोगो खादिम हुसैन खोसो अमले सां गॾु आरिफ बिल्डर लॻ दादू केनार जे कपर ते वेठल बलूचिस्तान ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां आयल माण्हुनि जूं जॻहियूं ड्राहे कब्ज़ो ख़त्म करायो वियो ऐं कब्ज़े ख़िलाफ़ ऑपरेशन जारी। इन सिलसिले में मौक़े ते मौजूद आबपाशी अमलदारनि मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त सिंध हाई कोर्ट सखर बेंच जे हुकुम ते अमल करे रहिया आहियूं। उस्ताद मोहम्मद सईदाबाद ऐं ॿियनि इलाइक़नि खां बरसाति पवण खां पोइ अॻु जीअं इमदाद मिलण जी उमीद त दादू केनाल जे कपर ते जॻहियूं ठाहे वेठा आहिनि, जिन खां कब्ज़ा ख़ाली करण लाइ ऑपरेशन कयो आहे। 10 खां वधीक जॻहियूं ड्राहियूं आहिनि ऐं ॿियनि ख़िलाफ़ बि कार्रवाई जारी रहंदी। हिकु जॻह बि न छॾींदासीं। होॾां मुतासिरीन जो चवणु हो त ताज़ो पियल बरसाति सबबि असांजा झुॻा ड्रही विया आहिनि। ॿी का वाह न सम्झंदे हिते आरज़ी झुॻा ठाहिया आहिनि, पर उन्हनि खे बि ड्राहे खुलियल आसमान में निटण, उस ऐं गर्मी में रोड ते वेहण लाइ मजबूर कयो पियो वञे। उन्हनि लाॻापियल अख़्तियारनि खे आरज़ी झुॻा ठाहिण लाइ इजाज़त ॾियण जी अपील कई आहे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।